अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरा टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर। सबका पेरी एक नज़र खास खबरों ते। मुल्क अंदर कोरोना वायरस वेगे 93 मरीज़ जिंदगी जी जंग हाराए विया। 24 कलाकनि दौरान 2028 नवां केस ज़ाहिर। मर सबब फोत थींदड़नि जो अंग 21,022 ऐं मरीज़नि जो मजमूई अंग 9,26,695 थी वियो। एनसीओसी मौजूद केस मुस्बत अचण जी शरह 93% रही। महराण टीवी मुबारकपुर जे रिपोर्टर एहसान मस्तोई जे घर ते हथियारबंदनि जो हमलो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब एहसान मस्तोई समेत संदसि 9 घर भाती ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ तहरुक न वरितो। खानपुर वेझो ॻोठ ग़ुलाम हुसैन शहर में शर बिरादरी जे 2 धुरियुनि में लोढ़ो ॾियण तां झेड़ो, फायरिंग में नौजवान अमजद शरकतुल।